अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिकु भेरो हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में हिकु शख़्स हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयईं मुंहिंजा ॿ सवाल आहिनि ऐं मूंखे ॿिन्हिनि सवालनि जो हिकु जवाबु खपे। त पहिरियों सवाल इहो आहे त तदबीर छा आहे ऐं ॿियो सवाल इहो आहे त तक़दीर छा आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो तव्हां अची अॻियां बीहो ऐं पंहिंजी इरादे सां हिकु टंग मथे करे छॾियो। त उहो शख़्स पंहिंजी हिकु टंग मथे कंदो आहे ऐं हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाईंदो आहे त हीअ तुंहिंजी तदबीर आहे, हाणे इन तरीक़े सां पंहिंजी ॿी टंग बि मथे करे छॾ। त हू शख़्स परेशान थी वेंदो आहे त अगरि आउं ईअं कंदुसि त आउं मोहबर वञी ज़मीन में लॻंदुसि। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इहा तुंहिंजी तक़दीर आहे। त चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त इंसान केतिरी बि तदबीर करे छॾे मगर तक़दीर जे अॻियां उहो हारिजी वेंदो आहे। इन तरह अगरि इंसान मौत खां केतिरो बि बचण जो इरादो करे छॾे मगर तक़दीर में अगरि मौत लिखियलु हूंदी त उनखे केर बि नथो रोके सघे सवाइ ख़ुदा जे। अॼु जी तारीख़ में अगरि ॻाल्हि कई वञे त करोना वायरस दुनिया जे हर मुल्क में पंहिंजो असरु ॾेखारे रहियो आहे, मगर सोचण ऐं सम्झण वारी ॻाल्हि इहा आहे त टॉप 20 डेथ रीज़न में बि इन वायरस जो ज़िक्र नथो थिए। इंसान हरूभरू सनसनी केस फैलाए वेठो आहे। जॾहिं खां दुनिया अल्लाह ताला बनाई आहे रोज़ केतिरा ई माण्हू पैदा थींदा आहिनि ऐं केतिरा ई माण्हू इहा ज़िंदगी जी रेस हारिजी वेंदा आहिनि। अॼु जी तारीख़ में अगरि ॻाल्हि कई वञे त सभिनी खां ज़्यादा दिलि जी बीमारी जी वजह सां मौत अचे थो ऐं ॿियूं मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी वजह सां मौत अचे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त रोड एक्सीडेंट जी वजह सां बि मौत अचे थो ऐं कुझु माण्हू इहा ज़िंदगी मां मायूस थी करे सुसाइड अटेम्प्ट करे छॾींदा आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त ज़िंदगी जी असल तस्वीर जेकी आहे उहा आहे मौत। चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अॼु हर इंसान सफ़ाई जो ख़्यालु रखे पियो, मगर सोचण वारी ॻाल्हि इहा आहे त अॼु खां 1450 साल पहिरियां हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन उम्मत खे सफ़ाई निसब ईमान जी तालीम ॾिनी हुई। हिन वायरस जो डपु रखण जे बजाए असांखे पंहिंजे रब जो ख़ौफ़ रखणु घुरिजे ऐं सभिनी खां बहितरीनु एहतियात इहो आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीमात ते अमल कयूं ऐं 5 वक़्त विज़ू करे पंहिंजे जिस्म खे पाक कयूं ऐं 5 वक़्त निमाज़ क़ाइमु कयूं ऐं क़ुरान मजीद मां रहनुमाई हासिल कयूं। छो त अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो आहे सूरह बकरा आयत नंबर 286 में ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत रब्बना ला तुआखिजना इन नसीना औ अख्तअना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल लजीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिही वअफ़ु अन्ना वग़फिर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। तर्जुमो अल्लाह ताला कंहिं जान खे उन जी ताक़त खां ज़्यादा तकलीफ़ न ॾींदो आहे। जेका नेकी उहो करे उहा उन जे लाइ ऐं जेका बुराई उहो करे उहा उन जे मथां आहे। ए असांजा रब, अगरि असां भुल कई हुजे या ख़ता कई हुजे त असांखे न जल। ए असांजा रब, असां मथां उहो बोझ न रख जेको असां खां पहिरियां माण्हुनि मथां रखियो हो। ए असांजा रब, असां मथां उहो बोझ न रख जंहिंजी असां वटि ताक़त न हुजे ऐं असां खां दरगुज़र फरमा ऐं असांखे बख़्शे छॾ ऐं असां मथां रहम कर, तूं ई असांजो मालिक आहीं। असांखे काफ़िरनि जी क़ौम जे मथां ग़लबो अता फ़रमाए।